श्रीमद् भागवत गीता पहिरियों अध्याय अर्जुन विषाद योग। कौरवन जी सेना एंड पांडवन जी सेना धर्मभूमि कुरुक्षेत्र में युद्ध जे लाइ आमूं साम्हूं बीठी हुई। धृतराष्ट्र चयो, हे संजय, मुंहिंजा पुट ऐं पांडु जा पुट जेके युद्ध भूमिअ में जंग जे लाइ इकट्ठा थिया आहिनि उहे छा करे रहिया आहिनि। संजय चयो, हे राजन, राजा दुर्योधन पांडवन जी सेना खे ॾिसी करे द्रोणाचार्य जे भरिसां वञी करे कुझु चई रहियो आहे। हे आचार्य, तव्हां हिननि पांडवन जी सेना खे ॾिसो ध्यान सां, जंहिंखे तव्हांजे शिष्य द्रुपद जे पुट ॾाढी कारीगरीअ सां सजायो आहे। हिन जंग में भीम ऐं अर्जुन जहिड़ा महान धनुर्धर आहिनि। युयुधान, विराट ऐं द्रुपद जहिड़ा महान योद्धा आहिनि। साण ई धृष्टकेतु, चेकीतान, काशीराज जहिड़ा महान वीर बि आहिनि। कुंती भोज, शैव्य जहिड़ा महान योद्धा भी आहिनि। युयुधान शक्तिशाली उत्मोजा भी आहिनि। सुभद्रा जो पुट ऐं द्रौपदी जा पुट भी आहिनि। हे ब्राह्मण श्रेष्ठ, हाणे मां तव्हांखे तव्हांजी ॼाण जे लाइ उन्हनि योद्धाउनि जे बारे में थो ॿुधायां जेके असांजी सेना में आहिनि। कॾहिं न हाराइण वारा तव्हां, भीष्म, कर्ण आहिनि। कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त जो पुट भूर्श्वा भी आहिनि। मुंहिंजे लाइ पंहिंजो जीवन बलिदान करण जे लाइ अनेको वीर आहिनि। उहे सभई पंहिंजे हथियारनि सां सजियल जंग जे लाइ बीठा आहिनि। भीष्म द्वारा रक्षा जे लाइ तयार कयल असांजी सेना जी शक्ति अपार आहे, जेतोणीक भीम द्वारा तयार कयल पांडव सेना जी शक्ति सीमित आहे। तव्हां सभई पंहिंजा पंहिंजा मोर्चा संभाले वठो ऐं साण साण ई भीष्म पितामह खे साथ ॾियो ऐं उन्हनि जी रक्षा कयो। उन खां पोइ भीष्म पितामह शींहं जियां गजगोड़ कंदे पंहिंजो शंख वॼायो। उन खां पोइ घणेई शंख, नगाड़ा, दुहिल वॼण लॻा, जिन एॾो भयंकर आवाज़ पैदा कयो जंहिंजे करे धृतराष्ट्र जे पुटनि जे हृदय में डपु पैदा थियो। श्री कृष्ण ऐं अर्जुन अछनि घोड़नि वारे रथ ते वेठल आहिनि। उन्हनि बि पंहिंजा पंहिंजा दिव्य शंख वॼाया। श्री कृष्ण पांचजन्य नाले वारो शंख वॼायो ऐं अर्जुन देवदत्त नाले वारो शंख वॼायो। उन खां पोइ भीम पंहिंजो पौंड्र नाले वारो शंख वॼायो। कुंतीअ जे पुट युधिष्ठिर अनंत विजय नाले वारो शंख वॼायो ऐं सुघेश नाले वारो शंख नकुल वॼायो ऐं मणिपुष्पक नाले वारो शंख सहदेव वॼायो। श्रेष्ठ धनुष वारे काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न ऐं राजा विराट भी पंहिंजा पंहिंजा शंख वॼाया। न हाराइण वारे सात्यकी ऐं राजा द्रुपद भी शंख वॼाया। द्रौपदीअ जे पंजनि पुटनि ऐं सुभद्रा जे पुट अभिमन्यु भी शंख वॼायो। थिरथिलो पैदा कंदड़ आवाज़ गूंजो पृथ्वी ऐं आकाश में, जंहिं धृतराष्ट्र जे पुटनि जे हृदय में डपु पैदा कयो। हे राजन, पांडु पुत्र अर्जुन हनुमान वारे निशान लॻल रथ में वेठो आहे। उन्हीअ धृतराष्ट्र जे पुटनि खे मारण जे लाइ तीर कमान खणी जॾहिं ॾिठो त उन कृष्ण खे चयो, हे कृष्ण, हे माधव, मुंहिंजो रथ ॿिन्ही सेनाउनि जे विच में हली करे बीहारियो ताकि मां ॾिसी सघां कि मूंखे कंहिं कंहिं सां युद्ध करणो आहे। केर केर योद्धा आहिनि जेके दुर्योधन सां साण बीठा आहिनि ऐं मूंखे ॾिसणो आहे कि मूंखे किन किन सां युद्ध करणो आहे। संजय चयो, जॾहिं अर्जुन श्री कृष्ण खे इहो चयो त श्री कृष्ण अर्जुन जो रथ ॿिन्ही सेनाउनि जे विच में हली करे बीहारियो ऐं सभिनी जे साम्हूं द्रोणाचार्य, भीष्म पितामह ऐं ॿियनि सभिनी जे साम्हूं
अर्जुन खे चयो कि साम्हूं ॾिस, तोखे किन किन सां युद्ध करणो आहे, तूं चङी तरह हिननि खे सुञाणे वठ। उते प्रथापुत्र अर्जुन मामनि खे, ॾाॾनि खे, परॾाॾनि खे, पुटनि खे, पोटनि खे, सभिनी खे ॾिठो। सावरनि खे, ॿियनि संबंधियुनि खे, मित्रनि खे ॿिन्ही पासे हथियार खणी बीठल ॾिठो, पाण में विढ़ण जे लाइ तयार थी करे ॾिठो। अर्जुन भावनाउनि में भरिजी वियो ऐं श्री कृष्ण खे चयो, मुंहिंजा अंग ॾकी रहिया आहिनि, मुंहिंजो बदन तपी रहियो आहे, मुंहिंजा वार उभा थी करे बीह रहिया आहिनि, मुंहिंजे बदन में कंपकपी थी रही आहे, मां शिथिल थी वियो आहियां, मुंहिंजो वात सुकी रहियो आहे, बदन तपी रहियो आहे, गांडीव धनुष हथनि मां खिसकंदो थो वञे, मां बीह करे कुझु बि करण जे लाइक़ु न रहियो आहियां। जंग में सभु कुझु अशुभ थींदो ॾिसी करे मां घबराए रहियो आहियां, कुझु बि सुठो थींदो नज़र नथो अचे, मां को बि सुख नथो चाहियां, राज नथो चाहियां, मूंखे कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी काई इच्छा न आहे। गोविंद, अहिड़े राज जो कहिड़ो सुख मूंखे मिलंदो? जिन सुख भोगण था चाहियूं, उहे ई सभु हथियार खणी साम्हूं विढ़ण जे लाइ बीठा आहिनि। मित्र, पुट, पोटा, ॾाॾा, मामा, सभई संबंधी सभु साम्हूं विढ़ण जे लाइ तयार बीठा आहिनि। उहे सभु मिली करे मूंखे मारे छॾनि, पर मां उन्हनि खे कंहिं बि हालत में मारणु न चाहींदुसि। इन्ही लोकनि जो राज बि मूंखे मिलिणो हुजे त बि मां उन्हनि खे न मारणु चाहींदुसि। धृतराष्ट्र जेके पुटनि खे मारे असांखे कहिड़ो लाभ मिलंदो, कहिड़ो सुख मिलंदो? पंहिंजे मिटनि माइटनि खे मारणु मूंखे वाजिबु नथो लॻे, मूंखे ठीकु नथो लॻे। हिननि खे मारण में मूंखे कोई बि सुख कोन मिलंदो, हिननि खे पंहिंजनि खे मारण में कोई बि पाप नज़र नथो अचे। असां त सभु ॼाणूं था, छो न असां कुझु कयूं कि हिन पाप खां पाण खे बचाए सघूं? कुझु त सोचूं, कोई त हल निकिरंदो। कुल धर्म जे नास ते कुल नष्ट थी वेंदो आहे, कुल में अधर्म वधी वेंदो आहे, कुल जूं नारियूं दूषित थी वेंदियूं आहिनि, अणचाहियल संतानूं उत्पन्न थींदियूं आहिनि, अणचाहियल संताननि जे वधण ते समाज में पाप वधी वेंदो आहे, कुकर्म वधी वेंदो आहे, पित्र किरी वेंदा आहिनि, दान पुण्य सभु ख़तम थी वेंदो आहे, कुल परंपरा नष्ट थी वेंदी आहे। कुल परंपरा नष्ट थी वञण ते जाति धर्म ऐं कुल धर्म बि नष्ट थी वेंदो आहे। जनार्दन, मां गुरुनि खां ॿुधो आहे, जेको कुल परंपरा खे नष्ट कंदो आहे, उन खे केतिरनि ई जन्मनि ताईं, केतिरे ई वक़्त ताईं नरक में रहणो पवंदो आहे। अजीब ॻाल्हि आहे, असां इहो वॾो पाप करण जे लाइ तयारु आहियूं, पंहिंजनि प्यारनि खे कंहिं लोभ जे करे मारण जे लाइ असां उतावला आहियूं। हे गोविंद, पंहिंजनि खे मारण जो पाप मां कॾहिं बि न करे सघंदुसि, मां हीअ जंग न कंदुसि। संजय चयो। इन खां पोइ अर्जुन पंहिंजा सभु हथियार रथ में फिटा कया ऐं रथ जे पुठियां भाङे में वञी करे वेही रहियो। ओम तत्सत। अहिड़ी तरह श्रीमद भगवद गीता रूप उपनिषद ब्रह्म विद्या हेठि श्री कृष्ण अर्जुन जे संवाद जो पहिरियों अर्जुन विषाद योग नाले वारो अध्याय समाप्त थियो।